आगाह कर रहे आहियूं त फील्ड मार्शल आसमुनी जी हिदायतुनि ते बलूचिस्तान में मंशात ख़िलाफ़ मुहिम शुरू कई वई आहे। बलूचिस्तान में एंटी नार्कोटिक्स फोर्स ऐं मक़ामी इदारनि मंशा जे ख़ात्मे लाइ मुहिम शुरू करे छॾी। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मंशात स्मगलिंग में मुलविस नेटवर्क्स ख़िलाफ़ ऑपरेशन पिणु कया पिया वञनि। मंशात नेटवर्क्स ऐं दहशतगर्दनि जे गठजोड़ खे नाकाम बणाइण लाइ रोज़गार जा मौक़िया फ़राहम कया वेंदा। रोज़गार जा मुतबादिल ज़रिया फ़राहम करे मक़ामी माण्हुनि खे ॿीहर मंशा जे पोख करण खां रोकियो वेंदो। असांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त फील्ड मार्शल आसमुनी जी हिदायतुनि ते बलूचिस्तान में मंशात ख़िलाफ़ मुहिम शुरू कई वई आहे। बलूचिस्तान में एंटी नार्कोटिक्स फोर्स ऐं मक़ामी इदारनि मंशा जे ख़ात्मे लाइ मुहिम शुरू करे छॾी। ऑपरेशन दौरान केतिरनि ई इलाइक़नि में अफ़ीम फ़ैसिलनि खे तबाह कयो वियो आहे। मंशात स्मगलिंग में मुलविस नेटवर्क्स जे ख़िलाफ़ ऑपरेशन पिणु कया पिया वञनि। मंशात नेटवर्क्स ऐं दहशतगर्दनि जे गठजोड़ खे नाकाम बणाइण लाइ रोज़गार जा मौक़िया फ़राहम कया वेंदा। रोज़गार जा मुतबादिल ज़रिया फ़राहम करे मक़ामी माण्हुनि खे ॿीहर मंशा जे पोख करण खां रोकियो वेंदो। फील्ड मार्शल आसमुनी जी हिदायतुनि ते बलूचिस्तान में मंशात ख़िलाफ़ मुहिम शुरू कई वई।